नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त फ्रांस सदर पारां हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में कयल गुस्ताखी सिंध हुकूमत तरफ़ां सिंध जे बेटनि जी नाजाइज़ वेकिरे ख़िलाफ़ पाकिस्तान मुस्लिम लीग एफ ठठो जे सॾ ते मकली पब्लिक पार्क खां प्रेस क्लब मकली ताईं हिकु एहतजाजी रैली एफ लीग ठठे जे सदर पीर अयाज़ कुरैशी ऐं ज़िले इंफॉर्मेशन सेक्रेटरी शाहनवाज़ बुरोई जी अॻुवाणी में कढी वई। रैली में शिरकत लाइ मुख़्तलिफ़ शहरनि मां पार्टी अॻुवाणनि जी क़यादत में काफ़िलो मकली पहुतो, जंहिं दौरान मकली में हमीदुल्ला शोरो, वडेरो ताज मोहम्मद शोरो ऐं करीम डिनो शोरो जी अॻुवाणी में सवें कारकुननि जो काफ़िलो पब्लिक पार्क मकली पहुतो। घारे जे एफ लीग अॻुवाण जावेद जोखियो जी क़यादत में पिण काफ़िलो मकली पब्लिक पार्क पहुतो, जॾहिं त रैली जी निगरानी एफ लीग सदर पीर अयाज़ कुरैशी ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी शाहनवाज़ बुरोई कई। इन दौरान रैली अल मक्का होटल ऐं पब्लिक पार्क खां थींदे प्रेस क्लब मकली पहुती, जिते एफ लीग जे एहतजाजी रैली में शरीक शामिल एफ लीग अॻुवाण पारां फ्रांसी सदर मैक्रोन जी पुतले खे बाहि ॾेई साड़ियो ऐं फ्रांस हुकूमत ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कंदे अक़वामी अदालत खां घुर कई आहे त फ्रांस सदर मैक्रो पारां प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करे समूरी दुनिया जे मुसलमान जी नफ़रत ऐं फ़िरक़ावरियत फैलाई आहे, जंहिं करे संदुसि अहिड़े अमल अपनाइण जो फौरी नोटिस वठणु घुर्जे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।